बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो एनालिस्ट मोहम्मद अली ईसानी। अॼु मां हिकु नए मौज़ूअ सां गॾु तव्हांजे साम्हूं आयो आहियां। तालीम, तरबियत ऐं हुनुर। तालीम त असां ॾियूं था, ॿारनि खे स्कूल बि मोकिलियूं था, कॉलेज बि मोकिलियूं था, यूनिवर्सिटियुनि में बि मोकिलियूं था, पंहिंजी पंहिंजी हैसियत जे आहे। पर उन सां गॾोगॾु असां पंहिंजे ॿारनि खे तरबियत केतिरी था ॾियूं, त हू जेकॾहिं गिलास पाणीअ जो खणे थो कहिड़े नमूने सां खणी पेश करे, दाख़िल थिए घर में त उहो सलाम करे थो या नथो करे, ऐं अहिड़े ई नमूने सां ॿियूं जेके तरबियत जा उनवान ऐं अनुमान आहिनि त उहो करे थो या नथो करे। इन्हनि जो सॼो दारो मदार उन्हनि जे वालदेन ते थो अचे, उन्हनि जे घर वारनि ते थो अचे त उहो पंहिंजे ॿारनि खे तरबियत केतिरी था ॾियनि। उस्ताद जी इज़त अॻे थींदी हुई, हाणे थिए थी या नथी थिए, वॾ नंढाई आहे या न आहे, वॾे जी इज़त असां करियूं था या नथा करियूं, रोड जॾहिं क्रॉस कयूं था त असां सॼे ऐं खॿे ॾिसूं था या नथा ॾिसूं, ॿारनि खे इहा तरबियत ॾियूं था या नथा ॾियूं त भई वॾो आयो आहे उनखे उथी असां जॻह ॾियूं, वेहण जो आश ॾियूं, आश कयूं। वॾो आयो आहे त असां उनखे खट जे मथे पासे खां वेहारियूं, ऐं अहिड़े नमूने जूं केतिरियूं अनेक शयूं आहिनि जेके असांखे तरबियत में शामिलु कनि थियूं। तरबियत करणु ॿार जो तमामु घणो फ़र्ज़ु आहे। अहिड़े ई नमूने सां ॿियो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असांखे अॼोके दौर में पंहिंजे ॿारनि जी तालीम, तरबियत ऐं हुनुर सेखारणु खपे, छो जो हुनुर खां सवाइ ॿार अॼोकी दुनिया में, अॼोकी तालीम में हू कामयाबु न वेंदा। ऐं अॼोके हिन हुनुर में जेको आहे सो हुन में इलाही सारा अहिड़ा मौज़ू आहिनि जेके बज़ाहिर त असां चऊं था त अड़े यार हीअ वरी जेको आहे सो जेकॾहिं हुनखे हेयर ड्रेसर था कयूं त हुनखे इहो थो चयो वञे त अड़े वाह हजाम को तो कमु सिखाई, ऐं हजम थींदी। जॾहिं त ॿाहिरी दुनिया में तव्हां वञी ॾिसो त सभ खां वधीक जेके पैसा कमाइनि था हुनुर सिखण वारा, हुनुर अचण वारा, जिन वटि हुनुर आहे उहे कमु सिखनि था, जहिड़ो की हजम, प्लम्बर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर ऐं अहिड़े ई नमूने सां ॿिया जेके मैकेनिक आहिनि उहे वधि खां वधि पैसा कमाइनि था। शेफ जेको आहे, कुक जेको बोर्ची थिए थो उहो सभ खां वधीक पैसा कमाए थो। ऐं ॿी ॻाल्हि हिन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहा कंदो हलां त असां घर में ज़ाल जो मुड़ुस सां, मुड़ुस जो ज़ाल सां रवैयो कहिड़ो आहे। जेकॾहिं हिन में इहो मां तव्हांखे गुज़ारिश कंदो हलंदुसि त मर्द जो इहो कमु आहे त उहो घर जे ज़रूरतुनि जो पूराओ करे। कीअं थो करे, उहो महिनत करे थो, ॿाहिरि वञे थो, ऐं ॿाहिरि जॾहिं नौकिरी करणु वञे थो त उन सां केतिरा प्रॉब्लम्स अचनि था, केतिरा हुन से मुसीबतूं अचनि थियूं, उहो ई थो ॼाणे। पर जॾहिं घर में हू पूरी करे अचे थो त वरी ज़ाइफ़ां जो इहो कमु आहे त उहो तरीक़े सां, सलीक़े सां, सुख ऐं शांतीअ सां घर खे अहिड़े नमूने सां हलाए जो सुकून ऐं हिकिड़ो अहिड़ो मज़ो अचे पूरी फैमिलीअ खे, ॿारनि बच्चनि खे, ज़ाल मुड़ुस खे, जो हू चवनि त न न वाह वाह सुभान अल्लाह। पर जेकॾहिं मर्द ॿाहिरि वञे थो त उनखे ॾाढो प्रॉब्लम्स थियनि था, नौकिरी कंदे, रोज़गारु कंदे 15 क़िस्म जा हुन सां मसइला अचनि था। पर जो घर में अचे ऐं हुन सां वरी जेकॾहिं उहा ई मुसीबत हुजे, उहा ई ॾचो हुजे ऐं अज़ाब ऐं भंडण हुजे त पोइ जहिड़ो की ॿाहिरि बि हुनजे लाइ प्रॉब्लम में घर बि जहन्नम। सो इन करे मां गुज़ारिश कंदुसि मर्दनि खे, मर्द जो कमु आहे घर जी ज़रूरतूं पूरियूं करणु, ऐं औरत जो कमु आहे त घर खे सलीक़े सां हलाइणु ऐं मुड़ुस जी प्रॉपर नमूने सां ख़िदमत करणु। ऐं जेके मर्द ज़ालुनि खे मारनि था या विढ़नि था, ज़रूरतूं पूरियूं नथा कनि, त इहा मर्दानगी न आहे। इहा मां सम्झां थो त हिकिड़ी ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे। ऐं औरत बि जेकॾहिं पंहिंजे मुड़ुस जी इज़त नथी करे, उनखे ग़लति गुफ़्तगू करे थी ऐं बुझा ॾिए थी या उन सां विढ़े थी ऐं अहिड़े क़िस्म जो को हरकतूं करे थी, त मुंहिंजे ख़्याल में उन औरत ते बेहैफ़ आहे त उनखे मुड़ुस सां ईअं न करणु खपे। ऐं इन सां गॾोगॾु मां इन ॻाल्हि खे बि अॻिते वधाईंदो हलंदुसि त हींअर शर्मिला फारूकी साहिबा पार्लियामेंट मां हिकिड़ो बिल पास करायो आहे इन ई सिलसिले में त जेकॾहिं मर्द पंहिंजी ज़ाल खे या ॿार खे गार गंद करे थो या विढ़े थो त उन ते ₹1 लाख ॾंडु पवंदो, या उहा जेकॾहिं खुला जे लाइ जेकॾहिं उहा कोर्ट सां रुजू कंदी त उन ॻाल्हि ते उनखे खुला बि मिली सघे थो। इहा त ॻाल्हि थी वई मर्द जे लाइ ऐं ज़ाइफ़ां जे लाइ, ज़ाइफ़ां जे हक़ में। पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं औरत मर्द सां बदतमीज़ी करे थी या औरत जेकॾहिं मर्द जे सुख जो ख़्यालु नथी रखे, उनजो बि त को अज़ालो हुजणु खपे न। उनजे लाइ बि त अहिड़ी का ॻाल्हि हुजणु खपे त जेकॾहिं ज़ाइफ़ां मर्द जे लाइ करे थी, उनजी इज़त नथी करे या उनखे मानी नथी पचाए ॾिए या घर खे सलीक़े सां नथी हलाए, त उनजे लाइ बि कुझु न कुझु अहिड़ी का ॻाल्हि हुजे जो उहो बैलेंस हिकिड़ो बराबरि थिए। अच्छा, ॿियो असांखे मर्दनि खे ख़ासि करे इहा बि ॻाल्हि करणु घुरिजे
हाणे आम रवाजी में त इहे माण्हू चवंदा त यार साईं वरी कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे। मां सच थो ॿुधायां त ईअं करणु घुरिजे। उहा कहिड़ी ॻाल्हि त मर्द खे घर में पंहिंजी हैसियत जे आधार पोइ 50 रुपए खां वठी वेंदे 1000 2000 रुपए ते माईअ खे हथ में ॾे त रोज़मर्रा जे बुनियाद ते जेकॾहिं एमरजेंसी का थिए थी, को प्रॉब्लम थिए थो त उहो उनखे मीट करे सघे, उहा पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघे। पोइ पंहिंजी तव्हांजी जेका हैसियत अलाह पाक कई आहे ऐं रब्बुल आलमीन खां इहा दुआ आहे त सभिनीनि जी अलाह चई सुठी हैसियत ऐं सुठी मान मर्तबो करे 50-100 रुपयो 5,000 1000 2000 पंहिंजी घर वारनि खे हथ में ॾियो ऐं इहा उन्हनि खां पुछो कोन त काॾे कयो। कॾहिं को महिमान अची वियो, का ज़ाइफ़ा अची वई, को ॿियो पाड़े वारो अची वियो, पाड़े वारी अची वई, उनजी ख़िदमत करे थी। जंहिं अॻे चवंदा हुआ त दादा वात में मिठो करायो, त पोइ वरी इहो हूंदो, अॻे हूंदो, हाणे त थी वई आहे कैंडी, कैंडीअ खां पहिरीं हूंदी टॉफ़ी, पर अॻे हूंदो खट मिठड़ो जंहिंसां वात मिठो थींदो हो। सो ॻाल्हि इहा आहे त अहिड़े नमूने जूं नंढियूं नंढियूं शयूं ऐं ज़रूरत पूरी थी सघे थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त औरत 3 शयुनि ते मां सम्झां थो त साहु ॾींदी आहे। हिकिड़ो पंहिंजे ॿारनि ते, ऐं ॿियो जेकॾहिं पंहिंजे मिट माइट जे घर में का थाली या थांव या भाॼी मोकिले थी ऐं जेकॾहिं घुमणु वञे थी वरी त उहा चवंदी त अॼु इहा वटी मोजी अथई, अॼु इहा प्लेट मोजी अथई, अॼु इहा पिंडी मोजी अथई, उहो खयूं ईंदी पाण सां गॾु। ऐं टियों आहे सोन। सोन औरत जी मिल्कियत थिए थो ऐं उहा हुन ते चए थी त इहा मूं सां गॾु हुजे। ऐं अॼुकल्ह जे दौर में वरी मर्द इहो था चवनि त इहो सोन असां केॾो त रखूं ऐं माईअ जी इन ते को बि हो न आहे, पर न, इहे 3 शयूं औरत जूं थियनि थियूं ऐं उन जूं हुजणु खपनि। ॿियो मां हिन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे इहा ॻाल्हि गुफ़्तगू कंदो हलंदुसि त असांजे घर में जेके अमड़ियूं भेनरूं ऐं न्याणियूं वेठियूं आहिनि, माइर वेठियूं आहिनि, जेके पंहिंजे ॿार जी हरू भरू पासो थियूं भरनि, हरू भरू बदर खणंदियूं आहिनि। असांजो पुटु त साईं अहिड़ो आहे ई कोन, धीअ हरू भरू असांजे पुट जे कॾ जेको आहे सो इहो हिननि फशरी खणी लाहे ॾिनी आहे। हालांकि हुनजो मुंहुं अछो हूंदो ऐं उहो जेको आहे सो हुनजा अफ़ाल पूरा हूंदा, न उहो रोज़गार कंदो, न प्रॉपर तालीम, न को हुनुर, सॼो ॾींहुं कुतनि जा पेर ड्राहींदो वठंदो, ॿाहिरि अंदरि ईंदो घर में, मानी ॾियो, बसि मानी खायूं, ॾंडो पुछायूं ऐं सुम्हियो पियो हूंदो, रुॻो घर वारनि ते रोब ऐं लोफराए पिया आवारा गर्दी। ऐं माउ भेण ऐं साईं खे चवां माइटियाणियूं उन्हनि जूं पियो बदर भरींदियूं, इहो न ॾिसंदियूं त असांजो भाउ, असांजो पुटु, उनजा अफ़ाल कहिड़ा आहिनि, कमाए अथो या नथो कमाए। त हरू भरू जी जेको बदर आहे पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे औलाद जो, पंहिंजे भेण पुट जो, औरतूं जेके घर में असांजूं अमड़ियूं वेठियूं आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त इन ॻाल्हि खे सम्झनि। इन्हनि सां उहो ॿारु बिगड़िजे थो, मुआशिरो ख़राबु थो थिए, ऐं इहा हुननि खे न करणु खपे, बल्कि उन्हनि खे इहा तलक़ीन करणु खपे त भई वञी किथे को हुनुर करे, को तालीम हासिलु करे, को उन्हनि जी इहा अहिड़े क़िस्म जी तरबियत करणु खपे। मां ॻाल्हि खे वरी थोरो इहा बि ॻाल्हि कंदो हलंदुसि त ॿार जी तरबियत तालीम खां वधीक अहमियत थी रखे। जापान में वेंदव त ॿारनि खे स्कूल में सफ़ाइयूं था कराइनि, डेस्कूं साफ़ु कराइनि था, ॿुहारियूं ॾियारीनि था ऐं क्लास रूम्स में हुन में उहो कनि था। पर गुज़ारिश इहा आहे त जेकॾहिं असांजे हिन मुल्क में इहो थींदो, असां जेकॾहिं असांजा ॿार जा मिनिस्टर एजुकेशन इहो ऑर्डर कढंदो या सर्कुलर कढंदो त भई ॿार पंहिंजे स्कूलनि खे सफ़ाई कनि या डेस्कूं साफ़ु कनि, त उन वीचारे जे लाइ वॾी हिकिड़ी इहा ॻाल्हि थी वेंदी त भई उहो मिनिस्टर एजुकेशन साहिबु जेको आहे सो उन बजट काॾे थी वञे ऐं उनजा जेके ॿिया जेके ख़र्च आहिनि, उहे जेके चौकीदार आहिनि या माली आहिनि या सफ़ाई वारा आहिनि, उहे किथे आहिनि, त उनजे लाइ हिकिड़ो प्रॉब्लम थी सघे थो। पर असांखे इहो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त असां जेकॾहिं पंहिंजनि स्कूलनि दर्सगाहुनि में पंहिंजे शागिर्दनि खां, उस्तादनि सां गॾोगॾु शागिर्दनि खां वीकली मंथली बेसिस ते अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ करायूं, तरबियती वर्कशॉप, तरबियती प्रोग्राम्स जे हवाले सां स्कूलनि में जेकॾहिं असां को अहिड़ो को सिलसिलो रखूं था, जोड़ियूं था, त मां सम्झां थो इहो हिकिड़ो असांजे मुआशिरे जे लाइ कारआमद साबित थी सघे थो। अच्छा, ॿियो मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलंदुसि त मां रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर आहियां ऐं हिकिड़ी सीनियर लेवल तां मां रिटायर कयो आहे। पर मां जेका तालीम हासिलु कई, ॻोठ में तालीम हासिलु कई, पीले स्कूल में तालीम हासिलु कई, ऐं सभ खां पहिरियां त उते पटी ऐं असांखे वधीक किताब कोन हूंदा हुया, पटी ऐं स्लेट हूंदी, पहिरियों त पटी हूंदी, उनखां पोइ स्लेट थी, ऐं पोइ उनखां पोइ वरी जेकॾहिं को माली पोज़ीशन बहितर हूंदी त पथर जी स्लेट हूंदी, न त टीन जी स्लेट हूंदी। असां स्कूलनि जूं सफ़ाइयूं कयूंसीं, बेंचूं साफ़ु कयूंसीं, असां उस्तादनि जूं ख़िदमतूं कयूं। ऐं हिन महिल बि मुंहिंजे ॻोठ में मां हाणे गुज़िरियल ॾींहं बि वियुमि त मुंहिंजो
उस्ताद मोहतरम हिकिड़ो मूंखे मस्जिद में मिलियो ऐं मां जॾहिं निकितुसि त मां उन जी चपल सिधी करे रखी ऐं मूंखे ख़ुशी थी, ॾाढी तरावत मिली। मूंखे यकीन कयो मां पंहिंजी थो ॻाल्हि करे, ऐं हुते ॿिया माण्हू जेके बीठा हुया त उन्हनि चयो त यार हे साईं वरी छो थो हिन जी इहो करे, उन्हनि खे इहा ख़बर न हुई त मुंहिंजो उस्ताद रहियो आहे। मां उन साईं जो मुंहिंजो दिलि चए थो त मां नालो खणां, साईं बशीर अहमद भुट्टो साहिबु। असांजे गवर्नमेंट हाई स्कूल रखण में मूंखे उन्हनि मैथ पढ़ाई ऐं ॾाढो जेको आहे सो बहितरीनु। सो मां गुज़ारिश इहा कंदुसि त तालीम सां गॾु तरबियत ऐं वॾनि जी इज़त एतिराम, ॿारनि जो होमवर्क, घर में ज़ाइफ़ा ऐं मर्द जेकॾहिं हिकु नमूने सां गाॾीअ जो व्हील थी हलंदा, हिकु गाॾीअ जा ॿ व्हील थी हलंदा त ज़िंदगी सुख ऐं चैन सां गुज़रंदी। ऐं इंशा अल्लाह ताला वरी कंहिं ॿिए मौज़ू, वरी कंहिं ॿिए टॉपिक सां मिलंदासीं। तव्हां पंहिंजे एनालिस्ट मोहम्मद अली इसाणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।